नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान में गुज़िरे 24 कलाकनि दौरान 2775 माण्हू कोरोना वायरस में मुब्तला थी विया आहिनि, जंहिंखां पोइ इन वायरस जे मरीज़नि जो अंग 1,95,000 खां वधी वियो आहे। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिबि गुज़िरे 24 कलाकनि दौरान समूरे मुल्क में कोरोना वायरस जा 21,041 टेस्ट कया विया, जंहिंमें 2,775 केस रिपोर्ट थिया, जंहिंखां पोइ मुतासिर माण्हुनि जो अंग 1,95,000 खां मथे थी वियो, जॾहिं त हिन वक़्त 84,168 मरीज़ सेहतियाब थी चुका आहिनि। सरकारी अखरनि मूजिबि सिंध में कोरोना जे मरीज़नि जो अंग 75,168, पंजाब में 71,987, खैबर पख्तूनख्वा में 24,303, बलोचिस्तान में 9,946, इस्लामाबाद में 11,981, आज़ाद कश्मीर में 962 ऐं गिलगित बल्तिस्तान में 1,398 कोरोना जा केस रिपोर्ट थी चुका आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।